سورة التكوير. بسم الله الرحمن الرحيم. إذا الشمس كورت وإذا النجوم انكدرت وإذا الجبال سيرت وإذا العشار عطلت وإذا الوحوش حشرت وإذا البحار سجرت وإذا النفوس زوجت وإذا الموءودة سئلت بأي ذنب قتلت وإذا الصحف نشرت وإذا السماء كشطت وإذا الجحيم سعرت وإذا الجنة أزلفت علمت نفس ما أحضرت. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। जॾहिं सिज वेढ़बो ऐं जॾहिं तारा मेरा थींदा ऐं जॾहिं जबल हलाया वेंदा ऐं जॾहिं ढुकियूं वियामण ते ॾाचूं बेकार छॾबियूं ऐं जॾहिं झंगली जानवर गॾु कबा ऐं जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा ऐं जॾहिं जीअ पाण में मिलाइबा ऐं जॾहिं जीअरी पूरियल नियाणी पुछबी त कहिड़े ॾोह करे मारी वई ऐं जॾहिं आमाल नामा खोलबा ऐं जॾहिं आसमान छिलबो ऐं जॾहिं दोज़ख ॿारबो ऐं जॾहिं बेहिश्त वेझो कबो तॾहिं हर हिक जीव जेकी हाज़िर आंदो सो ॼाणंदो। فلا أقسم بالخنس الجوار الكنس والليل إذا عسعس والصبح إذا تنفس إنه لقول رسول كريم ذي قوة عند ذي العرش مكين مطاع ثم أمين وما صاحبكم بمجنون ولقد رآه بالأفق المبين وما هو على الغيب بضنين وما هو بقول شيطان رجيم فأين تذهبون إن هو إلا ذكر للعالمين لمن شاء منكم أن يستقيم وما تشاءون إلا أن يشاء الله رب العالمين. पोइ ते हटंदड़नि तारनि जो कसम खणा थो जे कॾहिं सिधा हलंदड़ आहिनि कॾहिं लिकी वेंदड़ आहिनि ऐं कसम आहे राति जो जॾहिं पोइ ते मोटंदी आहे ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं रोशन थिए त बेशक इहो क़ुरान हिकु मोकिलियल सगोरे मलिक जो पैगाम ॾियणु आहे जो सघ वारो अर्श जे मालिक अल्लाह वटि वॾे मर्तबे वारो आहे जो मञोतीअ वारो उते अमीन आहे ऐं ही अव्हां जो साथी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चरियो नाहे ऐं बेशक उन मलक खे आसमान जे पधरे किनारे ते चिताए ॾिठो आहे ऐं उहो अव्हां जो साथी कुझ जी ॻाल्हि ॾसण ते बुख़ल कंदड़ नाहे ऐं क़ुरान तड़ियल शैतान जो कलाम नाहे। पोइ केॾांहुं वञो था हीउ क़ुरान जहान वारनि जी नसीहत खां सवाइ ॿियो की नाहे। अव्हां मां जेको सिधो हलणु घुरे तंहिं लाइ आहे ऐं जहाननि जे पालणहार अल्लाह जी घुर खां सवाइ ॿियो कीअं अवी घुरी न सघंदो।